अस्सलाम वालेकुम दोस्तों। ही वीडियो ठाहिण जो जेको मक़सदु आहे उहो आहे IPA थर्ड फेज़ जा जेके वेटिंग में वेठल उमेदवार उन्हनि जी जेका असां मदद करण जे हवाले सां आहे असीं गुज़ारिश कयूं था पंहिंजे जेके ज़िले जा जेके अॻुवान आहिनि चुनियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे त जीअं अदी हीर सोहो साहिबा जेको आहे पंहिंजे ज़िले जे अंदरि जेको आहे JST उमेदवारनि खे नेबरिंग तालुका में शिफ्ट कराए उन पॉलिसी ते अमल कराए JSTs खे पंहिंजनि जेको मतिलबु जिते जिते सीटूं ख़ाली हुयूं उन्हनि तालुकाज़ में मोकिले करे जेको मोकिलियो उन्हनि जी पोस्टिंग उते थी। उनखां पोइ उन्हनि जो PST जेके उमेदवार आहे उहे सीटूं ख़ाली थियूं। माना JST जेके अहिड़ा उमेदवार हुया जिन्हनि जो माना PST में बि पास हुया ऐं JST में पास आहे। जॾहिं उन्हनि खे मुख़्तलिफ़ तहलकनि में JST जी पोस्टिंग मिली त हू PST सां दस्तबरदार थी उन्हनि JST जॉइन कयो। पोइ छा थियो त हेठां वारे उमेदवार मथां अची विया। अहिड़े ई ज़िले अहिड़ी साॻी सूरत हाल असांजे ठटे ज़िले जी बि आहे। असांजो छठो जेको ज़िलो उहो बि डिप्राइव तहलकनि में आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त असांजा जेके ॿिया तहलका आहिनि जंहिंमें साकरे में तमामु घणियूं सीटूं ख़ाली आहिनि ऐं असांजी घोड़ाबारी में तमामु घणियूं सीटूं ख़ाली आहिनि केटी बंदर में जेको तमामु असांजे जेके ठटे तहलके जा जेके JST जा उमेदवार आहिनि इन्हनि खे जेकॾहिं नेबरिंग तहलके जी पॉलिसी ते अमल कंदे जीअं अदी हीर सोहो साहिबा जेको आहे सिजावल में अमल करायो आहे अहिड़े ई तरीक़े सां तव्हां ठटे में साॻी पॉलिसी ते अमल करायो। उन सां इहो थींदो त ही नौजवान जेके PST में बि पास JST में पास उहे JST जॉइन कंदा ऐं JST हू साकरे में हलिया वेंदा त ठटे तहलके जे उमेदवारनि सां तमामु घणो इंसाफ़ थींदो ऐं हू वरी हिते PST छो त PST उमेदवारनि जी नेबरिंग पॉलिसी कोन्हे का, सिर्फ़ु UC लेवल ते आहे। UC खां UC में वञी सघे थो। जेको JST आहे उहे जेको आहे नेबरिंग तहलकाज़ में वञी सघनि था। त जेको असीं गुज़ारिश कयूं था पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खे हाजी अली हसन ज़रदारी साहब, अदा रियाशा शिराज़ी साहब, ख़ुसूसन जेको आहे अदा हमीद पंवर साहब, छो त जेको चेयरमैन साहब आहे उहो अदा हमीद पंवर जी तमामु घणो वेझो आहे ऐं उन्हनि जो रखराइल आहे। त इन पॉलिसी ते जेके बाक़ी ॾींहं थोरा बचिया आहिनि, चंद ॾींहं बचिया आहिनि, 15-20 ॾींहं। इन 15-20 ॾींहनि में तव्हांखे फ़ैसिलो करिणो आहे ऐं तव्हांखे पंहिंजे ज़िले जे अंदरि वधि खां वधि नौजवाननि खे रोज़गार ॾियारणो आहे। त नेबरिंग पॉलिसी में जेकॾहिं तव्हां जेको अमल कराईंदा JSTs खे मुख़्तलिफ़ उन्हनि साकरे तहलके में घोड़ाबारी में केटी बंदर में मोकिलींदा त ठटे तहलके जेके JST उते वञी जॉइन कंदा, हिते PST सीटूं ख़ाली थींदियूं ऐं असांजे 100-150 ॿिनि जेको नौजवाननि खे नौकरियूं मिलंदियूं। हीअ जेको आहे कंहिंजो भलो थींदो, कंहिंजो बहितरी थींदी, छो त 14 ग्रेड जी नौकिरी बग़ैर कंहिं पैसे जे ऐं मेरिट ते मिलंदी ऐं असांजा सवें जेको आहे नौजवान रोज़गार सां लॻी वेंदा ऐं असांजो जेके JST सीटूं हुते हरू भरू ख़ाली रहिजी पियो वञनि उन्हनि सां जेको आहे उते बि हू भरिजी वेंदो, स्कूल भरिजी वेंदा, उते जेको STR जे मुताबिक़ उते उस्ताद पूरा थी वेंदा ऐं हुननि स्कूलनि जी ज़रूरत पूरी थींदी। सो हीअ हिकिड़ी जेका असां आहे जेका अपील आहे, हिकिड़ी गुज़ारिश आहे त वेटिंग उमेदवारनि सां ठटे ज़िले सां इंसाफ़ कयो वञे। असीं गुज़ारिश कयूं था वधि खां वधि पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खे महिरबानी करे संजीदगी अख़्तियार कई वञे। ॿिए जेको असां वटि 2 मिनिस्टर ज़िले जे अंदरि आहिनि ऐं ताक़तवर मिनिस्टर असांजे ज़िले जे अंदरि आहिनि। ॿई वॾियूं ताक़तूं आहिनि, इहे चाहिनि त मुमकिन थी सघे थो त जेको आहे नौजवाननि जे भले ऐं बहितरी जे लाइ, पंहिंजे ज़िले जे भले ऐं बहितरी जे लाइ ख़ुदारा जेको आहे इन शइ ते अमल करे, नेबरिंग पॉलिसी ते अमल करे। जीअं सिजावल में अमल थियो आहे, जीअं सिजावल में जेकॾहिं थी सघे थो उन्हनि खे ऑफर ऑर्डर मिली विया आहिनि, JSTs खे मुख़्तलिफ़ तहलकनि में मोकिलियो वियो आहे त ठटे ज़िले जे JSTs खे मोकिले सघिजे थो ऐं हिते बाक़ी ॾींहं तमामु थोरा बचिया आहिनि ऐं असांजे ऑफिसर साहिबान खे जेको आहे तव्हां जेको आहे छिके सघो था, तव्हां उन्हनि खे बूस्टअप करे सघो था, तव्हां उनखे कमु वठी सघो था। असांजी गुज़ारिश जेको आहे पंहिंजे MP हाजी अली हसन ज़रदारी साहब सां आहे, अदा रियाशा शिराज़ी साहब सां आहे ऐं ख़ुसूस ज़िले चेयरमैन अदा हमीद पंवर साहब सां गुज़ारिश आहे। अवी चाहींदा त ही 100-150 नौजवाननि खे नौकरी मिली वेंदी। सो मुंहिंजी हीअ गुज़ारिश आहे ऐं मुंहिंजी गुज़ारिश नौजवाननि खां बि आहे त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं असीं पंहिंजे ज़िले जे नौजवाननि जे लाइ कुझु करे सघूं। 100-150 सीटूं हरू भरू छो वञनि, असांजूं नियाणियूं 100-150 नौकरी सां लॻी वेंदी। इवन असांजा 100-150 जेको आहे असांजा ॿाहिरि बि नौकरी सां लॻी वेंदा। हीअ असांजो पंहिंजो ज़िलो आहे, असांजा स्कूल ख़ाली पिया आहिनि, असांजा स्कूलनि जी जेका असां उते उस्तादनि जी खोट आहे। जेकॾहिं साकरे में, केची बंदर में, घोड़ाबारी में, ठटे में तमामु घणा उमेदवार पास थिया आहिनि त नेबरिंग पॉलिसी आहे, इहा बिल्कुलु पॉलिसी आहे। ॿिनि ज़िलनि में उते अमल थियो आहे त असांजे ज़िले में बि अमल थियणु घुरिजे। ऐं उमेदवारनि खे बि गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजी हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं असांजो जेको सोशल मीडिया ते इहो वाइज़ आहे असांजे नुमाइंदनि ते पहुची सघे, असांजी अपील, असांजी जेका गुज़ारिश आहे उहा असांजे नुमाइंदनि ते पहुची सघे। जज़ाकल्ला। ऐं असीं दुआ कंदासीं पंहिंजे नुमाइंदनि खे त जेकॾहिं हीअ बहितरी ऐं भले जो कमु कंदा त उन में असांजे ज़िले जो ई फ़ाइदो थींदो। जज़ाकल्ला।